सुईज़ कैनाल सुईज़ वाह यूरोप ऐं एशिया दरमियान वापार वधाइण लाइ हीअ हथरादू वाह 1859 ईस्वी में मिस्र मां खोटियो वियो, जेको 10 सालनि जे अरसे में मुकमिल थियो। हीउ वाह मेडिटरेनियन ऐं ॻाढ़े समुंड खे हिक ॿिए सां मिलाए थो ऐं यूरोप ऐं एशिया जे सामूंडी जहाज़नि खे अफ्रीकी खंड जे फेरे खां बचाए आसानी पैदा करे थो। वाह जे उतरे छेड़े खे पोर्ट सईद ऐं ॾाखणे छेड़े खे पोर्ट तौफ़ीक़ सॾिजे थो। 26 जुलाई 1952 ईस्वी ते मिस्र जे सदर जमाल अब्दुल नासिर हिन वाह खे क़ौमी तहवील में वठी छॾियो, जंहिं करे रद्द अमल तौरु फ्रांस, बरतानिया ऐं इसराइल मिस्र ते हमिलो करे ॾिनो। हीउ वाह रूमी समुंड खे सुईज़ जे नार मिस्र सां ॻंढे थो। हिन वाह जी पहिरीं खोटाई क़दीम ज़माने में 13 क़बल मसीह में कई वई हुई, पर जदीद दौर में ठहण खां पोइ उन जी डेघ 193 किलोमीटर, गहराई 24 मीटर ऐं 250 मीटर वेकर आहे।